वतन या कफ़न जो नारो हणंदड़ सूर्य बादशाह, जंहिं फाही त क़बूल कई पर ग़ुलामीअ जी ज़िंदगी न गुज़ारी। अॼु असां हिकु अहिड़े बादशाह जो ज़िक्र कंदासीं जंहिं नंढे खंड जी आज़ादी जी तहरीक में नुमायां किरदारु अदा कयो। इन ई बहादुर शख़्स जो नालो आहे सूर्य बादशाह। सिंध जी सरज़मीन जे सूर में सूर्य बादशाह फाहीअ जे फंदे खे त चुमियो पर ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ खे पसंदि न कयो। हिन बादशाह जा केतिरा ई लक़ब आहिनि। हिन खे कॾहिं बाग़ी, कॾहिं पगधणी ऐं कॾहिं इमाम इनक़िलाब, शहीद बादशाह ऐं मुजाहिदे आज़म लिखियो वियो आहे, पर संदसि सभ खां मशहूरु लक़ब सूर्य बादशाह आहे। जी बिल्कुलु ज़िक्र पियो हले छहें पीर पागारे जो, जंहिंजो असुल नालो पीर सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी सानी आहे। सैयद सिबगतुल्लाह 16 मार्च 1909 ईस्वीअ ते पीर जो ॻोठु ज़िलो खैरपुर सिंध में पैदा थियो। संदसि बहादुरीअ सबबि माण्हू खेसि सॾींदा ई सूर्य बादशाह हुआ।